नाज़िर एनसीओसी सॼे मुल्क में कोरोना एसओपीज़ ते अमल कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सख़्त एसओपीज़ सां गॾु लॉकडाउन लॻायो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि एनसीओसी जो ख़ुसूसी इजलास थियो, जंहिं जी पधिराई जारी कई वई आहे। इजलास दौरान सॼे मुल्क में पहिरीं रमज़ान खां कोरोना एसओपीज़ ते अमल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। एनसीओसी मूजिबि लॉकडाउन खे कोरोना जी सूरत-हाल ॾिसी लॻायो वेंदो। सख़्त एसओपीज़ सां गॾु लॉकडाउन लॻायो वेंदो। लॉकडाउन दौरान इमरजेंसी खां सवाइ गैर ज़रूरी अच वञ ते पाबंदी हूंदी। पधिराई मूजिबि मार्केटूं सहरी खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। सॼे मुल्क में छंछर ऐं आचर ते कारोबार बंदि रहंदो। इफ़्तारी खां राति 12 वॻे ताईं होटलुनि ॿाहिरां मानी खाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे। एनसीओसी मूजिबि बैन सूबाई ट्रांसपोर्ट हफ़्ते में 2 ॾींहं बंदि रहंदी। अंदरिएं शहरनि में ट्रांसपोर्ट 50% मुसाफ़िरनि सां हलंदी। रेलवे खे 70% मुसाफ़िरनि सां हलायो वेंदो। एनसीओसी जो चवणु आहे त सिनेमा घर ऐं मज़ारूं मुकमल तौर बंदि रहंदियूं। सियासी समाजी ऐं रांदियुनि समेत समूरनि तक़रीबुनि ते पाबंदी हूंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सरकारी ऐं ख़ानगी ऑफिसनि में 50% अमलो कमु कंदो। मास्क जो इस्तेमालु कयो वञे।